वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी कतर से अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाकात। वापार, सीड़पकारी, तवानाई ऐं सकाफ़त जे शोबनि में सहकार वधाइण बाबति ॻाल्हियूं। जारी कयल बयान में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कतर जे अमीर सां मुलाकात तमाम काराइती रही। पुरजोश इस्तक़बाल ऐं भरपूर मेहमान नवाज़ी ते कतर जे अमीर ऐं अवाम जो थोराइतो आहे। दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में दोस्ती ऐं भाईचारे जे मज़बूत रिश्ते जो अज़म परचायो वियो। वापारी लाॻापन खे हथी वठाइण जे गॾियल अज़म जो बिज़ार। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर सां गॾु म्यूज़ियम जो बि दौरो कयो, जिथे खेसि पाकिस्तानी आर्ट गैलरी जो मुआइनो करायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जेल में मुलाकातुनि दौरान सियासी ॻाल्हि ॿोल ते पाबंदी कलअदम करार ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ ख़ान शेर अफ़ज़ल मरवत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो जारी कयो। फ़ैसिले में चयो वियो त कैदियुनि जी सियासी ॻाल्हियुनि ते पाबंदी आइन जे इज़हार जी आज़ादी वारी शिकिन सां टकराव में आहे। पीटीआई जे एमएनए शेर अफ़ज़ल मरवत जेल रूल्स जे आर्टिकल 265 खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई हुई। पीटीआई बानी जे केसिस जो फ़ैसिलो पाकिस्तानी अदालतुनि खे करणो आहे। पीटीआई बानी जी हुकूमत केराइण वारनि इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। अमेरिकी परॾेही तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त केतिराई भेरा चई चुका आहियूं त पीटीआई बानी जी हुकूमत केराइण में अमेरिका जो को बि किरदार नाहे। पाकिस्तानी सियासत जो तालुक़ पाकिस्तान जी अवाम सां आहे। अवाम ई पंहिंजे आइन ऐं कानून खे साम्हूं रखंदे फ़ैसिला करे सघे थो। अमेरिकी कांग्रेस जे मेंबर्स जो पीटीआई बानी जी आज़ादीअ लाइ सदर जो बाइडन खे लिखियल ख़त मुल्की मामलनि में मदाख़लत करार। 162 पार्लियामेंटेरियंस वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ खे ख़त लिखी ख़दशनि खां आगाह करे छॾियो। नवीद कमर, तारिक फज़ल चौधरी, मुस्तफ़ा कमाल, आसिया नाज़ तनोली, ख़ालिद मक्सी ऐं ॿियनि पार्लियामेंटेरियंस पारां वज़ीर-ए-आज़म खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त वज़ीर-ए-आज़म कांग्रेस मेंबर्स खे आगाह करे त पीटीआई बानी रियासती इदारनि ख़िलाफ़ तशद्दुद ऐं धमकियुनि वारे अमल खे मुतारिफ़ करायो। सोशल मीडिया ज़रिए डिजिटल दहशतगर्दीअ खे हथी ॾिनी। पाकिस्तान पहिरीं जमहूरी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जंहिंखे इंतिहा पसंदीअ वारी सियासत वधीक मुश्किल करे छॾियो आहे। पीटीआई हिकु भेरो ॿीहर मुल्क गिर एहतजाज जी धमकी ॾेई छॾी। केपी जे वॾे वज़ीर पीटीआई बानी जी आज़ादीअ लाइ फ़ैसिलाइती जंग विढ़ण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर सलमान अकरम राजा चयो आहे त पाकिस्तान खे तबाह थियण न ॾिनो वेंदो। जल्द समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। अली अमीन कंडापुर चयो आहे त पाकिस्तान में आइन जी पासदारी ऐं कानून ते अमल चाहियूं था। सम्झ में अची वियो आहे त हक़ शराफ़त ऐं ख़ामोशीअ सां नाहे मिलंदो। हिन भेरे सिर सां कफ़न ॿधी निकिरंदासीं। इसराइली लॉबी गोल्ड स्मिथ फैमिली सां गॾिजी पाकिस्तान खे कमज़ोर करण जी साज़िश करे रही आहे। इसराइली लॉबी पंहिंजे पखीअ खे जेल मां ॿाहिरि कढण लाइ जतन करे रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमून चयो पियो वञे त ट्रंप अमेरिकी सदर थियो त बानी ॿाहिरि अची वेंदो। नौजवान खे वरगलाए ग़लति दग ते आंदो वियो। माज़ीअ में इफ्तिखार चौधरी ऐं साक़िब निसार अदलिया जो ग़लति इस्तेमालु कयो। मुल्क में केर बि मुक़दस गऊं न हुअणु घुर्जे। सभिनी जो एहतिसाब थियणु घुर्जे। सदर आसिफ अली ज़रदारी जे पेर में फ्रैक्चर थी पियो। दुबई में अस्पताल खां घर मुंतकिल। डॉक्टर्स खे 4 हफ़्ता आराम जो मशवरो ॾेई छॾियो। ऐवान सदर जी तर्जुमान मूजिब गुज़िरियल ॾींहुं दुबई एयरपोर्ट ते जहाज़ मां लहंदे सदर आसिफ अली ज़रदारी जे पेर में फ्रैक्चर थी पियो। खेसि फौरी तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे डॉक्टर्स चकास खां पोइ सदर जे पेर ते प्लास्टर चाढ़ियो।
जेको 4 हफ़्तनि ताईं चढ़ियल रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी खे घर मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर्स खेसि मुकमल आराम जो मशवरो ॾिनो आहे। एलपीजी जे अघ में इज़ाफ़ो, फ़ी किलो ₹2.88 महांगो। ओघरा एलपीजी महांगीकरण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। एलपीजी जो घरेलू इस्तेमाल सिलेंडर ₹34.09 महांगो थी पियो। हाणे घरेलू सिलेंडर ₹2,999.47 में मिलंदो। एलपीजी जे अघनि में वाध राति 12 वॻे खां लागू हूंदी। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो कराची खां हैदराबाद रोड ज़रिए जहाज़ जी मुंतक़िली। मोटरवे पुलिस एनओसी न हुजण ते काठोड़ वटि जहाज़ खणी वेंदड़ ट्रॉलर खे रोके छॾियो। मोटरवे पुलिस मूजिब एनओसी खां सवाइ जहाज़ खे हिक शहर खे ॿिए मुंतक़िल करण जे लाइ एनओसी घुर्जे थी। जहाज़ जी मुंतक़िलीअ लाइ एनओसी ॾेखारी वञे। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में बैचलर डिग्री जे दाख़िलाउनि में 30% मार्कूं खणंदड़ उम्मीदवार अहल करार। वाइस चांसलर प्रोफेसर सिद्दीक कल्होड़ जी सदारत हेठि एडमिशन कमेटी जो इजलास। तालीमी साल 2025 जे दाख़िलाउनि लाइ 40% कट ऑफ मां घटाए 30% करण जी मंज़ूरी ॾिनी वई। दाख़िला लाइ 29,491 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि एंट्री टेस्ट ॾिनी। 16,444 शागिर्द ऐं 4,335 शागिर्दियाणियूं दाख़िला लाइ अहल करार। टोटल सीटुनि जो तादाद 13,000 रखियो वियो आहे। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी रोशनियुनि जो त्योहार ॾियारी मल्हाए रही आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में मंदरनि ऐं घरनि खे ॾिया ॿारे रोशन कयो वियो। मंदरनि में इबादत दौरान सिंध समेत मुल्क जी खुशहालीअ लाइ प्रार्थनाऊं। गवर्नर हाउस कराची में बि ॾियारी जी तक़रीब। तुर्की, जापान, रशिया ऐं यूएई जे सफ़ीरनि जी शिरकत। अमेरिकी सदर जो बाइडन ट्रंप जे हामियुनि खे किचिरो सॼियो त अॻूणो सदर ट्रंप गंद सां भरियल ट्रक में वेही रहियो। अमेरिकी रियासत पहुचण बाद डोनाल्ड ट्रंप हामियुनि सां मिलण खां अॻु ई सिधो वञी किचिरो खणंदड़ ट्रक जी ड्राइविंग सीट ते वेठो। जो बाइडन गुज़िरियल ॾींहुं ट्रंप जे हामियुनि खे किचिरो करार ॾिनो हो। आई हॉलीवुड जी नई फिल्म दी डिमांड जो ट्रेलर जारी। फिल्म नए साल जे मौक़े ते 3 जनवरी ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिलीज़ कई वेंदी।